आउं ज़ाहिदा आबड़ो पंहिंजे प्रोग्राम सूरत हाल में पंहिंजनि पैनलिस्ट गुलाम नबी सुमरो साहब ऐं काज़ी अनवर साहिबनि सां गॾु ऐं अॼु असां कोशिशि कंदासीं त असां ॾिसूं त असांजे ज़राअत में कहिड़ा मसइला आहिनि जंहिंजे करे असां उहा पंहिंजी ज़रई तरक़ी हासिलु कोन करे सघिया आहियूं ऐं असांजी जेका मुआशियात आहे उहा ॾींहों ॾींहुं पुठिते पई पवंदी वञे। असां न त जेको आहे सो इंडस्ट्री लॻाए सघिया आहियूं ऐं नई मुआशी जेको आहे उहा तरक़ी करे सघिया आहियूं। त उन जा कहिड़ा सबब थी सघनि था, उन में कहिड़ियूं जेके आहिनि से हर्डल्स आहिनि या उन जा जेके आहिनि से उन तरीक़े सां प्लानिंग कोन कई वई आहे। जीअं अॼुकल्ह सऊदी अरब जेको आहे उहो पंहिंजो 2026 जे लाइ हिकिड़ो विज़न उन ठाहियो आहे त उहो ग्रीन सऊदी अरब जेको आहे ॾिसणु था चाहिनि। त असां छो नथा ठाहे सघूं? आउं पंहिंजनि पैनलिस्ट खां हाणे पहिरें सुवाल तरफ़ ईंदसि त ॾिसूं त असांजी सिंध या असांजो पाकिस्तान उन तरीक़े सां छो तरक़ी न पियो करे ज़राअत में। सुमरो साहब, तव्हांखे हिन प्रोग्राम में भली कर ऐं मुंहिंजो पहिरियों सुवाल तव्हां खां इहो आहे त 2026 सऊदी अरब जे लाइ ग्रीन जेको आहे सऊदी अरब जो विज़न रखियो वियो आहे। असां पाकिस्तान में ॾिसूं त असां वटि का बि अहिड़ी प्लैनिंग जेका आहे उहा नज़र नथी अचे ऐं असां वटि सुठी ज़मीन बि आहे, असां वटि जेको आहे सो आबपाशी जो सुठो निज़ाम बि आहे, कैनाल सिस्टम बि आहे, सभु कुझु आहे, असां वटि मिठो पाणी बि आहे। उनजे बावजूद बि असांखे जेको आहे उहा प्लैनिंग नज़र नथी अचे जंहिंसां असीं पंहिंजी गुरबत ख़तमु करे सघूं। ऐं असां हेॾां होॾां था ॾिसूं, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां था ॾिसूं त असां हितां बि कर्ज़ु वठूं, हुन मुल्क खां कर्ज़ु वठूं, पर असांखे पंहिंजी ज़राअत ते जेको आहे उहो तवजो नज़र नथी अचे। इन जा छा सबब आहिनि? महिरबानी। सऊदी अरब खां था ॻाल्हि शुरू करियूं जो तव्हांजे सुवाल में आहे त सऊदी अरब 2026 में ग्रीन सऊदी अरब जो विज़न ॾिनो आहे। सऊदी अरब जी छाकाणि जो ॻाल्हि वधी आहे ऐं उहो हिकिड़ो शाहूकार मुल्क बि आहे ऐं एग्रीकल्चर में उनजो कमु जेको आहे न उहो गुज़िरियल सदी खां वठी आहे ऐं कणिक जी पोखी गुज़िरियल सदी खां वठी सऊदी अरब में थिए पई जॾहिं उन्हनि वटि ज़मीन ऋण बि आहे ऐं मिठो पाणी बि कोन्हे, इरीगेशन जो वाटर जेको असांखे अवेलेबल आहे। त सऊदी अरब सभु इहो करे वेंदो छाकाणि जो उते इरादो आहे ऐं जिते इरादो हुजे त पोइ उते अमल बि हूंदो। ऐं पंहिंजे वतन जे तरफ़ अचां पाकिस्तान ऐं सिंध जे तरफ़ त असां वटि बहितरीनु दुनिया जो आबपाशी निज़ाम आहे ऐं असां वटि बहितरीनु ज़मीन आहे। पाकिस्तान जी ज़मीन बि ऐं पाकिस्तान जे चइनी सूबनि जी ज़मीन बि स्पेशली छाकाणि असां फोकस कयो आहे सिंध खे ऐं सिंध जी ज़मीन बि ऐं सिंध में बि सखर ऐं कोटड़ी बैराज उनजे थ्रू पाणी जी सप्लाई बि ॿारहों सॼी सिंध खे आहे। पोइ इहो छो आहे त असीं उहा घुर्बल यील्ड्स जेके आहिनि फी एकड़ पैदावार जेके पाण चऊं उहा छो कोन वधाए सघिया आहियूं, उन ते बि डिस्कस था करियूं। ऐं उन्हनि जो हिकिड़ो अंग ॾींदो हलां त पाकिस्तान जी GDP जो 19% जेको आहे न उहो ज़राअत ते मुश्तमिल आहे ऐं इन खे असीं वधाए असांजे GDP जो 30% हिसो करियूं, पोइ वरी 40% करियूं। उन लाइ सरकार जेको आहे उहा असांजे एग्रीकल्चर जा माहिरीन, असांजी एग्रीकल्चर यूनिवर्सिटीज़, असांजा रिसर्च इंस्टीट्यूट्स, असांजूं हुकूमतूं इन्हनि सभिनी खे गॾिजी हिकिड़ी लाइन ते मुतहद थी असांजे एग्रीकल्चर में इनकलाब आणणो पवंदो। अफ़सोस हिन ॻाल्हि जो आहे त थियो हीअं आहे त जेको असांजो हारी आहे ऐं असांजो ज़मींदार आहे उहो ॾींहुं राति लुंडियूं लताड़े ऐं सख़्तु महिनत करे जॾहिं पंहिंजा फसल थो पोखे त न उनखे सवलो अघु थो मिले। हींअर जेको फर्टिलाइज़र ते भाण ते जेका ब्लैक मार्केट थी आहे 1760 या 1780 वारो यूरिया 2800 ऐं 3000 में विकियो आहे। त जॾहिं इनपुट्स महांगियूं थींदियूं, इनपुट्स लाइ असीं असांजे किसान खे वक़्ताइतो न उन जी सप्लाई करे सघिया आहियूं ऐं न उन्हनि खे मुनासिब क़ीमतुनि ते ॾेई सघिया आहियूं। सब्सिडी त परे जी ॻाल्हि थी, उन्हनि 1700 जे बदिरां 3000 ईअं DAP ते बि मतिलबु माना उन्हनि वधीक पैसा भरिया आहिनि ऐं उन्हनि खे वक़्ताइतो जॾहिं इनपुट्स न मिलियूं त माहिरीन इहो चवनि था त हींअर असांजो जेको कणिक जो फ़सुलु आहे उहो शायदि
जेको सरकार जो तख़मीनो आहे उन जे मुताबिक़ न थी सघे। असीं हींअर बि कणिक जेका आहे न 2021 में उहा बि असां इम्पोर्ट कई आहे ऐं असीं थोरा साल अॻे ताईं सेल्फ सफिशिएंट हुआसीं। असांजो परसेंटेज वधणु घुरिबो हो, उन जी जाइ ते असां उन में नाकामी आहियूं। उहो नाकामी जेका आहे न उहा रियासती पॉलिसी में, उन में इनपुट्स जूं क़ीमतूं आहिनि, उन में ज़रूरी औज़ारनि जूं क़ीमतूं आहिनि, उन में पाणी जी सही विर्छ कोन्हे ऐं वरी पाणी जा हिसा जेके आहिनि उहे बि सवला कोन था मिलनि। पोइ वरी वॾो आबादगार ऐं नंढो आबादगार ऐं वरी सिंध जा रिमोट अहिड़ा बि एरिया आहिनि, ख़ासि तौर ते लाड़ में अहिड़ा एरियाज़ आहिनि जिते पाणी गुज़िरियल 5-8 सालनि खां आहे कोन। पगरियो आहे ऐं टंडो गुलामरी एरिया आहे, या असांजे वरी लाड़ जाती इन्हनि खे बि सारियाल फसल लाइ देरि सां पाणी थो मिले। जॾहिं मुंद हली थी वञे, सारियुनि जी पुखी जी मुंद निकिरी थी वञे, उन करे फी एकड़ यील्ड बि असांखे नथी मिली सघे। त थियण ई खपंदो त असांजूं हुकूमतूं उन ख़ासि तौर ते इन इनपुट्स ते नोटिस वठंदा। उन जी जाइ ते सरकार जे तर्जुमाननि इहो चयो त भाण त जाम आहे मौजूदु आहे, इहे भाणनि जे लाइ जेके कतारूं किसान हणी रहिया आहिनि इहा अपोज़िशन पई करे। जॾहिं असां वटि ब्लेम गेम हुजे, जॾहिं असां वटि इसार ऐं हमदर्दी न हुजे, जॾहिं असां इम्पोर्ट ते असांजी अशराफिया एक्सपोर्ट करे त बि पैसा कमाए, वरी कणिक इम्पोर्ट करे त बि पैसा कमाए, एक्सपोर्ट करे शुगर त बि पैसा कमाए, वरी खोड़ थी वञे त वरी इम्पोर्ट करे उन मां पैसा कमाए। उहा छाजे लाइ असांजे मतिलबु माना 48% खां मथे माण्हू जेको आहे उहो ज़रात सां लॻापियल आहे, या अध खां मथे माण्हू चऊं त सिंध जो ऐं पाकिस्तान जो जेको आहे उहो ज़रात सां लॻापियल आहे। अहिड़े नमूने सां असीं उन्हनि खे पीसे ऐं उन्हनि जो इम्तिहान वठी न उन्हनि खे असीं सुठा गॾियूं ऐं न वक़्ताइतूं असीं उनखे इनपुट्स ॾियूं। ऐं तेल खां वठी मतिलबु माना ज़रात में हर शइ जो माना पाणी पहुचाइण लाइ बि उनखे पेट्रोल डीज़ल घुरिजे, उनखे स्ट्रक्चर लाइ बि मतिलबु माना तेल घुरिजे। तेल जूं क़ीमतूं, इनपुट्स जूं क़ीमतूं वधी वियूं आहिनि, पर फसलनि जा अघ जेके आहिनि न उहे एतिरा मुनासिबु नथा मिलनि। वजह छा आहे जो उन में मिडिल मैन जो किरदारु आहे ऐं उन करे थियण ई खपे त वंस बचाल त सरकार ऐं सूबाई सरकारूं गॾिजी विहनि ऐं हमेशह लाइ इनखे तइ कनि त असीं पंहिंजे उन किसान खे जेको असांखे सेल्फ सफिशिएंट बनाए सघे थो कणिक में, असांखे दालियुनि में भाॼियुनि में असीं सेल्फ सफिशिएंट आहियूं ऐं असीं खंड में इन्हनि में फूड में असीं सेल्फ सफिशिएंट बनाए सघूं, असीं एक्सपोर्ट करे सघूं। इहे सभु असीं करे सघूं था। असां वटि सभु सहूलियतूं आहिनि, असां वटि मौसम महिरबानी आहे, असां वटि पाणी बि आहे, असां वटि ज़मीन बि आहे, सभु सिस्टम आहिनि, पर असांजी गवर्नेंस जेका आहे न उहा चौधारी हर सूरत में पाणी खाते में हुजे या ज़रात खाते में हुजे, जिते किथे नाकाम थी वई आहे। इन नाकामीअ खे कामयाबी में बदिलाइण जो कमु जेको आहे न उहो बि सरकार जो आहे ऐं सरकार इहो जेतिरो जल्दी कंदी उहो मुल्क जे ग़रीब आवाम जो बि फ़ाइदो थींदो ऐं हिन मुल्क जी मईशत जो बि फ़ाइदो थींदो। त जीअं असीं ज़रात खे इम्प्रूव करण खां पोइ असीं उन ते जेके माना सनतूं आहिनि उन जी बुनियाद ते जेका काटेज इंडस्ट्री आहे उन ॾांहुं बि वञी सघंदासीं। साहिब हींअर जीअं सुब्रो साहिबु चयो त कमु ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुकूमत खे करिणो आहे ऐं हुकूमत जे अंदरि त असांखे मिसमैनेजमेंट जेका वधीक नज़र पई अचे। तव्हां मूंखे ॿुधायो त कहिड़ा तरीक़ा थी सघनि था, जीअं तुर्की आहे उन में हींअर टनल फार्मिंग जेका असां तमामु घणी तेज़ी सां जेका आहे असां इहे सम्झो त प्रैक्टिस में थी रही आहे ऐं उन खां अलावा पाकिस्तान में टनल फार्मिंग शुरू थी चुकी आहे या ग्रीन हाउसिस जेके आहिनि उहे जेके आहिनि उन जे तहत बि असां उहे शयूं पोखे सघूं था। उन में जेको नंढो आबादगार आहे उन खे वॾो आबादगार कीअं मदद करे सघे थो ऐं उन सां हू उहे पोखूं या उहे जेके आहिनि फसल पोखे जेके उन मौसम जा न हुजनि, आउट ऑफ द सीज़न जेके चइजनि, ऑफ सीज़न जेके फसल आहिनि उहे पोखे मां वधीक फ़ाइदो हासिलु करे सघे थो। छा हिकिड़े वॾे आबादगार खे नंढे आबादगार सां इन तरीक़े सां सुधारे असां का अहिड़ी पॉलिसी ठाहे सघूं था
जंहिंमें उहो मार्केटिंग बि जेको आहे उहो वॾो आबादगार करे ऐं उनजो अल्टीमेट फ़ाइदो जेको आहे नंढे आबादगार खे मिले। अहिड़े क़िस्म जी का तजवीज़ तव्हांजे ज़हन में आहे? जी महिरबानी। ॾिसो, वॾो आबादगार असां वटि सम्झ हुकूमत में वेठो आहे ऐं ज़राअत जे नुक़सान जो या उन मां फ़ाइदो वठण जो वॾो सबबु इहो ई आहे। असां वटि अयूब जे ज़माने में, भुट्टो साहिब जे ज़माने में ज़रई इस्लाहात जे नाले सां कुझु सुधार आया, पर कंहिं कम जा कोन हुया। वॾो ज़मीनदार अञा बि वॾो ज़मीनदारी आहे, 50,000 एकड़ ज़मीनदार रखे थो पियो। उन खां अलावा हू पॉलिटिक्स में बि आहे। हाणे हुनखे सिर्फ़ु ज़मीनदारी पंहिंजी रखणी आहे हुकुमरानी जे लाइ, पैसा हू कमाए थो पियो पॉलिटिक्स में। इन जे करे जेकॾहिं 50,000 एकड़ ज़मीनदार आहे, उनखे थोरो थोरो ई अची वियो यील्ड, त बि हुननि जो किरोड़नि में अरबनि में हलियो थो वञे। भोगे उहो थो जीअं तव्हां चओ त नंढो आबादगार। हाणे जॾहिं हू उनजी नियत ई ख़राबु आहे वॾे आबादगार जी या वॾे ज़मीनदार जी, उहो कीअं थो महसूसु थिए त हू कीअं नंढे ज़मीनदार खे, नंढे काश्तकार खे सपोर्ट कंदो। पहिरीं सपोर्टिंग त इहा करे त हुनखे पंहिंजो जाइज़ पाणी ॾिए, उहो बि कोन थो ॾिए। ॾिसो, हिकिड़ो सिंध में असां पर्टिकुलरली सिंध जी ॻाल्हि था करियूं। पंजाब ॾाढो अॻिते आहे ज़राअत में। तव्हां त तुर्की जो मिसाल ॾिनो, सऊदी जो मिसाल ॾिनो, पर जेकॾहिं तव्हां पंहिंजे ई सूबे, पंहिंजे मुल्क जे पंहिंजे सूबे पंजाब जो मिसाल वठूं न, त पंजाब जो ज़मीनदार ठीकु थो कमाए पियो। सबबु इहो आहे त डिस्ट्रीब्यूशन ऑफ वाटर उते बिल्कुलु इंसाफ़ सां थिए थी पई। उते कल्टिवेशन जे लाइ जेका ज़मीन आहे, उनखे जेका उनजी लेवलिंग थिए थी पई न, उहा बिल्कुलु साइंटिफिक अंदाज़ में टेक्निकली थिए थी पई। लेज़र जे ज़रिए लेवलिंग थिए थी पई, माना पाणी जो घटि में घटि उते यूज़ेज आहे। उनखां पोइ बि असांजो पाणी खणी था वञनि। अचूं था पंहिंजी सिंध ते, जेको पाणी आहे घटि या वधि उहो वॾो ज़मीनदार खणी थो वञे। जेको नंढो ज़मीनदार आहे उहो वीचारो भोगे थो पियो, पाणी जे लाइ परेशान आहे। साईं ॿुधायो, टंडो जान मोहम्मद वारा हमेशह, टंडे पंगड़ियो वारा हमेशह, जेके लाड़ जा माण्हू टेल वारा वीचारा हमेशह दाऊं कंदा रहंदा आहिनि, पाणी कोन थो मिले पियो। जे मिलियो त ऑफ सीज़न थो मिले पियो। इहे मेन सबबु जेके असां वटि आहिनि, त नंढे आबादगार वटि पैसा कोन्हनि के। उहो यूरिया जी पोज़ीशन हींअर ई आहे त 3,000 में बि साईं चयो सूमरे साहिबु 3,000 में मिले कोन थो। उहे वीचारा पैसा खणी टुरंदा था वधनि पिया, ऐं जेके वॾा वॾा ट्रॉलर अचनि था उहे वॾे ज़मीनदारनि वटि वञनि था पिया। नंढो ज़मीनदार जंहिंखे 10 बोरी खपे या 20 बोरी खपे या 40 बोरी खपे यूरिया जी, उहा उनखे मिले कोन थी पई, टाइमली मिले कोन थी पई। कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वधी थी वञे, ऐं जेॾीमहिल हुननि जो यील्ड अचे थो त उनखे कोन थो मिले, पंहिंजो उनजी प्राइस जेका उहा कोन थी मिले। इन में ॾिसो, हुकूमतुनि जो कमु कहिड़ो हूंदो आहे। हुकूमतुनि जो कमु इहो हूंदो आहे त सही नमूने सां रेगुलेट करे का हू कनि कोन था पिया। पाणी तव्हांखे सही ॾियनि, उनखे ख़बर हूंदी आहे। हाणे हिकिड़ी तव्हांखे बहितर ॻाल्हि था ॿुधायूं पिया, हाणे अची वियो आहे त तव्हांजी कॉटन जेका आहे मेन क्रॉप आहिनि। ॾिसो, असां वटि मेन क्रॉप आहिनि, कॉटन आहे, शुगर केन आहे, वीट आहे, राइस आहे, असांजा पूरे पाकिस्तान जा, पर्टिकुलरली सिंध जा। उन में कॉटन असां लॉस में पई वियासीं, पर हिन साल उहा कॉटन ऑलमोस्ट तव्हांजी डबल थी आहे। 1.8 बेल्स खां तव्हां हींअर 3.5 मिलियन बेल्स ते अची विया आहियो। ऐं नेक्स्ट ईयर हिननि टारगेट रखियो आहे 4 मिलियन बेल्स जो अची थो वञे। ठीकु आहे, अच्छा, रेट बि सुठो मिलियो आहे। पर साॻी वक़्तु तव्हां ॾिसो, सारी जॾहिं हींअर चांवर लथो न, त सारी वारो ज़मीनदार मार खाई वियो, उनखे उहो सही अघु पंहिंजो मिलियो कोन। हाणे कणिक अचे पई, कणिक जो तव्हां ॾिसो, हींअर तव्हां 75 रुपए में अटो था ख़रीद करियो पिया, पर जेॾीमहिल तव्हांजो फसल लहंदो न, त उहो तव्हांजो जेको कणिक जो हाफ प्राइस ते तव्हांजो वञे पई। इहो कमु सरकार जो आहे, इहो कमु सरकार करे कोन थी। ऐं वॾे आबादगार खे मतिलबु उनखे हिकिड़े क़िस्म जो ईअं सम्झो त पंहिंजी इजारादारी खे ख़तरो थो महसूसु करे त जेकॾहिं नंढो आबादगार पंहिंजी मानी मच्छी वारो थी वियो त मूंखे वोट केरु कंदो। तव्हां ॾिसो, भली ॾिसो, तव्हां मतिलबु कश्मीर खां वठी केटी बंदर ताईं जेके वॾा वॾा आबादगार आहिनि, उहे सभु वेठा अथव तव्हांजे असेंबलियुनि में, नाला कोन था खणायूं। उहे न चाहींदा त जेको 20 एकड़ वारो, 15 एकड़ वारो या 10 एकड़ वारो ज़मीनदार या काश्तकार या हारी चओ हुनखे न, उहो कजे। हरी कार्ड जो हिननि ठीकु रखियो आहे, इम्प्लीमेंट सही कनि। हरी कार्ड जेको इहा ॾिए पई सिंध गवर्नमेंट, बहितर इक़दाम आहे। आम माण्हू खे तव्हां सब्सिडाइज़ ते ॾियो था पिया, पर मूंखे त अचरज लॻे थी, तव्हां सब्सिडाइज़ त हू वीचारो जेका 1800 वारी बोरी या 1780 वारी बोरी यूरिया जी, उहा 3000 ते वठण लाइ तयारु वेठो आहे, ऐं तव्हां उनखे उहा बि कोन था ॾियो, त सब्सिडी मां कहिड़ो उनखे फ़ाइदो पवंदो। इरीगेशन सिस्टम तव्हांजो एॾो प्यारो सिस्टम आहे, जंहिंखे तव्हां बिल्कुलु तबाह करे छॾियो आहे। माना जॾहिं हिते स्टार्ट वरितो हुयो, असां वटि पहिरीं बारानी हुया, या असांजो सिंधू दरिया जॾहिं मौज कंदो हुयो, त पोइ असां वटि हिकिड़ो फसल थींदो हुयो। पोइ इनखे ग़ुलाम शाह कलोड़े अचे ऐं वॾा वॾा वाह खोटराया, सिर्फ़ु सीज़नल वहंदा हुया।
ऐं पोइ कूरूं हुयूं उनखे अचे बहितर तव्हांजे हिन कयो वीचारनि जेके असांजा हुया न टालपुर उहे हिन पासे हुया ई कोन उन्हनि सारी ख़ाली शिकारगाह ठाराया ही हितां जो मोराणो ही तव्हांजी मियाणी इहो हिकिड़ो शिकारगाह हुयो वॾो 10,000 एकड़ 20,000 एकड़ ते शिकारगाह पोइ अचे अंग्रेज़ हिन खे बहितर कयो ऐं तव्हां वटि ॾिसो लॉयड केनाल जेको तव्हांजो सखर केनाल बैराज आहे लॉयड बैराज जेका उन खां पोइ कश्मीर उन खां पोइ तव्हांजो कोटड़ी गुलाम मोहम्मद ही त जेको ठहियो उहो पंहिंजे पाकिस्तान गवर्नमेंट में ठहियो उन्हनि जी माण्हुनि खे आम माण्हुनि खे केतिरो फ़ाइदो पियो उन वक़्तु में तमामु घणो फ़ाइदो पियो हींअर उन्हनि खे पाणी उन्हनि जो वॾो आबादकार खयों थो वञे उहो रोकींदो केरु उहो गवर्नमेंट रोकींदी गवर्नमेंट बाउंड आहे तव्हांजो एक्सीएन बाउंड आहे जेको इरिगेशन जो आहे त टेल खे हमेशह पाणी ॾींदो रहे सुके न सुकनि थियूं पयूं इहे घणियूं शयूं आहिनि जेकॾहिं तव्हांजी गवर्नमेंट चाहे त जेका तव्हांजी बैकबोन आहे मईशत जी जेका बैकबोन आहे पर्टिकुलर सिंध जी शहरी सिंध खां हटो तव्हां अगरि ॿाहिराड़ी वारी सिंध में अचो उते का इंडस्ट्री कोन्हे का हाणे इंडस्ट्री न आहे त लामाला तव्हां वटि इरिगेशन आहे एग्रीकल्चर आहे एग्रीकल्चर जेकॾहिं तव्हांजा सही फसल कोन था थियनि सही रेट कोन थो मिले त पोइ माण्हू गुरबत जी लकीर खां हेठि हलिया विया आहिनि ऐं असां वटि पॉवर्टी लेवल 40% खां घटि अची वधीक अची वियो आहे उहे एतिरा माण्हू वीचारा भोगनि था पिया उन्हनि जो अच्छा हारी खे केतिरो थो मिले तव्हां यकीन करियो त जेकॾहिं उहो जेको 6 महीना फसल काहे थो ज़मीनदार जो त पर डे उनखे 100 रुपीज़ बि कोन थो मिले जेकॾहिं तव्हां एवरेज कढंदो हिकु ॾियारी जी हू पंहिंजी पूरी फैमिली सां कमु थो करे पियो पाण कमु थो करे वाइफ कमु थी करे ॿार कमु था कनि पिया मुश्किल सां उन्हनि खे मानी थी मिले 6 महीननि जी इन ते असांजी गवर्नमेंट जेकॾहिं सोचे ऐं बहितर माण्हू ऐं नियत बहितर करे आम माण्हू खे फ़ाइदो ॾियो वॾा आबादगारनि खे वॾा फ़ाइदा अचनि था पिया जनरली फ़ाइदो आहे आम माण्हू खे तव्हां बूस्ट करियो न तव्हां वटि एतिरियूं नौकरियूं कोन्हनि की पर जेका शइ तव्हां वटि आहे उन जो तव्हां प्रॉपरली उनखे डिस्ट्रीब्यूट करियो ऐं टनेल फार्मिंग जी तव्हां ॻाल्हि कई आहे टनेल फार्मिंग में असां वटि हींअर शुरूआति थी वई आहे पर उन में तव्हां सब्जियूं खाए सघो था हिन वक़्तु ॿाहिरी मुल्क वारा त तव्हां ॿुधायो त तुर्की वारा त हाणे उते फसल पंहिंजा ठाहिनि था पिया टनेल फार्मिंग में छो त तव्हांजे उते टेम्परेचर कंट्रोल में पाणी जो घटि में घटि इस्तेमालु उहो ड्रिप इरिगेशन आहे माना ईअं सम्झो 1/5 तव्हांजो पाणी इस्तेमालु थो थिए पियो टनेल फार्मिंग में कंट्रोल तव्हांखे अची वियो पेस्टिसाइड तव्हांजी घटि उते लॻे थी पई छो त उते जेको हमिलो आहे न जीतनि जो उहो घटि थो थिए पियो पर उनजो ख़र्चु घणो आहे मतिलबु हिकिड़ो जनरली तव्हां जेकॾहिं तव्हांखे असां लो टनेल जो ॿुधायूं न त लॻभॻि 10 लख रुपया फी एकड़ ते ख़र्चो आहे सिर्फ़ु ठाराइण जो हिकिड़े एकड़ ते तव्हां टनेल फार्मिंग ठाहियो उहे तव्हां लॻायो मथां उनजी प्लास्टिकूं लॻायो त 10 लख रुपया ख़र्चो आहे हाणे जॾहिं वॾा ज़मीनदार त हिन में इन करे कोन था अचनि त हुननि खे पैसनि जी ज़रूरत कोन्हे का पर जेके ज़मीनदार आया आहिनि हिते निज़ामाणी साहिबु आहे वेझो ज़मीनदार आहे इमदाद अली निज़ामाणी साहिबु उन ॾाढो भलो कमु कयो अथव पंहिंजे ज़रात जे हिसाब सां ऐं पंहिंजे हारनि जे लाइ भलो कमु कयो आहे ॿिया इहो हिकिड़ो मां तव्हांखे मिसाल थो ॾियां त आबादगार वॾो जेकॾहिं चाहे त केतिरो फ़ाइदो ॾेई सघे थो ॿिया ॾियनि कोन था फ़ाइदो त उन्हनि वॾनि आबादगारनि खे निज़ामाणी साहिब वञा सबक़ु वठणु खपे अहिड़ा माण्हू आहिनि जेके पंहिंजो पाण खे त फ़ाइदो ॾियनि था यील्ड तमामु घणी था खणनि ऐं जनरली माण्हुनि खे फ़ाइदो था ॾियनि एग्ज़ाम्पल ठही वियो आहे उनजो ॻोठ त उहो जेको आहे चंडो सूमरो जेको आहे उनजो ॻोठ आहे उनजो तमामु भलो हुन करे छॾियो आहे त इहो तव्हांजो बिल्कुलु सुवाल इहो आहे त जेकॾहिं वॾो आबादकार चाहे त घणो कुझु करे सघे थो पर उन खां वधीक मां वरी बि ज़ोर ॾींदुसि त गवर्नमेंट उहा छा थी करे पई उनखे इहे सभु शयूं ॾिसणु खपनि त उन में उन्हनि जो भार घटिजी वेंदो जेको तव्हांजी इंडस्ट्री न हुजण जो नौकरियूं न हुजण जो त उहो जेका एग्रीकल्चर जेको सेक्टर आहे न उहो तव्हांखे एतिरो ॾींदो आउटपुट जंहिंमें तव्हांजो कुझु हिसो तकलीफ़ुनि जो दूरि थी वेंदो सुमरो साहब ज़रात जा त असां वटि इलाही सारा प्रॉब्लम आहिनि ऐं असांजो मुल्क जेको आहे सो ज़रूरी मुल्क हुजण जे बावजूदि बि उन्हनि सभिनी पॉलिसीज़ खे जेको आहे सो अञा ताईं अडॉप्ट कोन करे सघियो आहे सभिनी खां वॾे वॾी ॻाल्हि इहा आहे त असांजो पाड़ेसरी मुल्क जेको आहे भारत उन आज़ादी हासिलु करणु शर्ती उते ज़रूरी सुधार आंदा ऐं उन्हनि सुधारनि जे नतीजे में अॼु उते तमामु वॾी जॻह असीं चऊं त ज़मीनदारी कोन्हे या जागीरदारी सिस्टम उते ख़तमु थी वियो आहे असां पाकिस्तान में बि ज़रूरी सुधार आणण जी कोशिशि कई भुटे जे दौर में बि ज़रूरी सुधार आंदा विया पर उन्हनि जो को असांखे नतीजो हासिलु नथो नज़र अचे पाकिस्तान में ज़रूरी सुधारा थोरो देरि सां ई सही 60 जे ॾहाके में सदर अयूब ख़ान जे ज़माने में वरी 1972-73 में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जे ज़माने में ज़रूरी सुधारा आंदा विया जीअं बेज़मीन जेको हारी आहे
उन खे ज़मीन जो मालिक बनाइजे। जेको तव्हांजो क्वेश्चन में आहे उहो मालिक हूंदो त वधीक महिनत कंदो। पर हाणे उहो असां वटि दरअसल छा आहे जो असां वटि किथे ग़लति आहे न, असां वटि शयुनि ते इम्प्लीमेंटेशन जेका आहे न उहा 100% कोन थी थिए। अंग खर लिकाइजो वञनि ऐं उहे ज़री सुधारा बि उन नमूने सां बेज़मीन हारी जी मदद कोन करे सघिया। पर स्टेट इहा कोशिशि कंदी रही आहे त बेज़मीन हारियुनि खे ज़मीनूं ॾियणु घुरिजनि। ऐं हाणे बि जेकॾहिं बेज़मीन हारी जी ॻाल्हि आहे त उन में सुधारो इहो ई आणे सघिजे थो त जेके बि तरीक़ो पोइ वक़्त जी सरकार करे सघे उहा जी अॻे बि अलाटमेंट कंदा 16 एकड़ लैंड, त 16 एकड़ लैंड जेका उहा मतिलबु इकनॉमिकल बि आहे ऐं उन ते फसल बि सवला करे सघजनि था। उन उहा बेज़मीन हारियुनि में विरहाई वञे। उन जा ॿ तरीक़ा थी सघनि था त हिकिड़ी स्टेट लैंड जेका आहे उहा विरहाई वञे ऐं ॿियो त तमामु वॾियूं जेके ज़मीनदारियूं आहिनि उन्हनि खे टोड़े उन्हनि खे भले उन्हनि खे मुआवज़ा ॾेई ऐं बेज़मीन हारी बेज़मीन जो मालिक कयो वञे। त जीअं नंढा कता ज़मीन जीअं मूं अर्ज़ु कयो त 16 एकड़ जो अलाटमेंट्स थींदियूं रहनि माली में, त उहे इकनॉमिकल आहिनि ऐं उन ते उहो किसान महिनत बि कंदो ऐं उन ते बहितरीनु फसल बि पोखींदो ऐं उनखे छाकाणि पंहिंजो गुज़र सफ़र जी परवाह हूंदी उन करे हू नई टेक्नोलॉजी जो बि इस्तेमालु कंदो ऐं अहिड़ो बीज इस्तेमालु कंदो त जेके इंसेक्ट न लॻे, पेस्टिसाइड्स बि इस्तेमालु कंदो, कोशिशि कंदो त फ़ी एकड़ पैदावार जेके आहिनि उहा वधीक हासिलु करे सघे। ऐं इहो ई तरीक़ो आहे त असीं ज़मीन जी मालिकी जॾहिं वधाईंदासीं, नंबर ऑफ ज़मीनदार जॾहिं असीं वधाईंदासीं त मुंहिंजो इहो यकीन आहे त असांजो सेल्फ सफिशिएंसी खाधे जी शयुनि में, दालियुनि में, भाॼियुनि में उहा मुमकिन थी सघंदी। जेको असांजो ख़्वाबु आहे त असीं ख़ुदि कफ़ील थी वञूं ऐं असांजो GDP में जेको पहिरीं बि चार्ज जेसे में अर्ज़ु कयो त 19% आहे उहो वधाए असीं 30% करे सघूं या 50% करे सघूं या 60% करे सघूं। सरकार खे इहो इख़्तियार आहे, सरकार इहो चाहे त बेज़मीन हारी खे ज़मीनूं ॾेई सघे थी। पाण वटि इहे तजुर्बा आहिनि जाती गुलारची हिते नंढियूं नंढियूं अलाटमेंट्स आहिनि 16 एकड़ ऐं तमामु उते सारियूं ऐं सनफ्लावर जा बहितरीनु फसल था थियनि ऐं पर जेकॾहिं उते उन्हनि खे पाणी वक़्तु आहे थो ऐं इनपुट्स वक़्तु आहे थो मिलनि ऐं पोइ इहो सॼी सिंध में वरी सॼे पाकिस्तान में जेकॾहिं ज़राअत जी मालिकी कई वञे त आउं सम्झां थो त असां वटि जेको फ़ाल सेक्टर आहे उहो आहे ई ज़राअत। काज़ी साहिबु असांजो मुल्क जेको आहे उहो हिकिड़े तरीक़े सां ईअं बि नथा थी सघूं त उन में शयूं या इदारा ठहियलु कोन्हनि। असां वटि काफ़ी इदारा ठहियल आहिनि, जीअं असां वटि टंडुजाम यूनिवर्सिटी आहे, उहा ज़राअत ते जेको आहे सो तहक़ीक़ात कंदी थी रहे। उन खां अलावा सकरंड जो रिसर्च सेंटर आहे, डोकरी में असां वटि जेको आहे सो राइस रिसर्च सेंटर मौजूदु आहे। इहे माना कहिड़ो अहिड़ो जेको आहे सो किरदारु अदा करे सघिया आहिनि ज़राअत में, जंहिंजे करे असां वटि हिकिड़ो ज़रई इनकलाब अचणु घुरिजे हा, पर उहो अची कोन सघियो आहे। छा असां उन्हनि जी जेका परफॉर्मेंस आहे उन ते क्वेश्चन मार्क खणी सघूं था? तव्हां प्लीज़ उन ते थोरो ॻाल्हायो। बिल्कुलु तव्हां सही था चओ त असां वटि इदारा त मौजूदु आहिनि। पोइ टंडोजाम यूनिवर्सिटी हुजे, तव्हांजो रिसर्च सेंटर सकरंड हुजे ऐं उते फील्ड असिस्टेंट तयारु थींदा हुया। अञा बि उते कॉलेज आहे फील्ड असिस्टेंट, माना तव्हां वञी ऐं ज़मीनदार खे असेस कयो कि तव्हां नई नई टेक्नोलॉजी अचे पई, नवां नवां बीज अचनि था पिया, यूरिया तव्हां कीअं इस्तेमालु कयो। ऐं राइस जो जेको डोकरी में इलाही पुराणो आहे, पर उनजो आउटपुट इन करे कोन थो मिले त वरी उहा साॻी नेपोटिज़म आहे ऐं तव्हां पंहिंजा नवाज़ कयो था, ऑफिसर तव्हां पंहिंजा रखो था पिया। उन्हनि जो मक़सदु मेरिट कोन्हे का, मेरिट कोन्हे का। जीअं ॾिसो जिन्सूं अचनि थियूं, हिकिड़ी कणिक जी जिन्स हिननि कढी हुई TJ टंडोजाम TJ83, माना उहा हिननि जिन्स अहिड़ी कढी जेका अॻा ट्रिप हुई पाछा ट्रिप हुई। माना असां वटि काफ़ी टाइम थो लॻे न, असांजी जेका लाड़ जी मौसम आहे
उहा हिकिड़ो महीनो पहिरीं आहे असांजे अपर जे मौसम खां। त जेका बि असां वटि थींदी आहे ज़रात न, त हिते पहिरीं थींदी आहे। जुॾो तव्हांजी हींअर कणिक अची वेंदी, फेबरवरी में तव्हांजी जुॾे जी कणिक अची वेंदी, पर उहा कणिक तव्हांजी घोचकी में एंड ऑफ अप्रैल में ईंदी वेंदी। एतिरो फ़र्क़ु आहे। हुननि इहो टीजे 83 कढियो, चंडूजाम 83, सटलनि वारनि पंहिंजा कम कढिया। त उन जेके बहितर ॿिज हुया उन्हनि जे करे तव्हांजी यील्ड वधे पई। पर तव्हां कंहिं ज़माने में त कॾहिं सिर्फ़ु 6 मण या 8 मण जेका असां चवंदासीं सिंधी पंहिंजी कणिक बारानी थींदी हुई या ॿोॾियुनि ते थींदी हुई, त 6 खां 8 मण हूंदी हुई। पोइ उहा जॾहिं तव्हांजी हिते उहो ॿिज खणी आया यकोरिया जो ऐं सोना जो मुख़्तलिफ़ ॿिज खणी आया, असां चवंदासीं असां इहा कणिक न खाईंदासीं, जनरल इहो चयो वेंदो हुयो त इहा कणिक बाबा न आहे, अलाए कहिड़ी क़िस्म जी कणिक आहे। उन 40 मण हुयो। हींअर पूरी दुनिया 100 मण फी एकड़ खां, माना ईअं सम्झो 250 मण फी हेक्टर ते वञनि था पिया, असां उहे 50 ते बीठा आहियूं। सो बि किथे किथे वरी सबबुनि जा इहे ई आहिनि त तव्हांजो प्रॉपर पाणी कोन था ॾियो पिया, तव्हांजी रिसर्च जेका थिए पई उन भला भला ॿिज हर साल नवां नवां ॿिज छो नथा अचनि पिया, जंहिंजो संग मौसमनि जे हिसाब सां जेके तव्हां उन्हनि खे एग्जैक्टली ईअं थियणु खपे। पर उहो ऑफिसर उनखे सिर्फ़ु पंहिंजी पघार सां आहे मक़सदु। रिसर्च सेंटर भली बंदि पिया हुजनि, एॾियूं सुठियूं इक्विपमेंट्स पिया आहिनि तव्हांजा। मुंहिंजो वञणु थियो हुयो सक्रन रिसर्च सेंटर में, बिल्कुलु कंप्यूटराइज़ पिया आहिनि। उन जॻह तव्हां ॾिसो मुल्तान में जेको नंढो आहे केॾो कमु थो करे पियो, फैसलाबाद यूनिवर्सिटी केॾो कमु थी करे पई। न सिर्फ़ु इन्हनि वटि सेंटर आहिनि, पर इन्हनि वटि ज़मीनूं आहिनि जंहिंखे फार्म चवंदा आहिनि पंहिंजा। चंडोजाम में आहे, इन्हनि जा पंहिंजा फार्म्स आहिनि। उते उन्हनि उहे ॿिज वरी उते सीड कनि था ऐं उनजी प्लोइंग मतिलबु उनजी पोख्त काश्तकारी थिए थी। पोइ ॾिसनि था उनमें केतिरो अची वियो, ॿिज जी छा पोज़ीशन थी बीहे पई, करे सघनि था, कनि कोन था। इहो ईअं ई हालांकि उन्हनि वटि वॾियूं ज़मीनूं आहिनि, ज़मीनूं बि आहिनि, त पंहिंजो पाण उन एक्सपेरिमेंट करे पोइ वरी सभिनी खे ॾियनि त जेको तव्हांजी ज़मीन जेका उहा 6 महीना या 4 महीना 37 या 38 हफ़्ता कणिक बीहे थी, उहा बीठी त एकड़ ते, पर उन मां तव्हांखे मिलिया 40 मण। जेकॾहिं तव्हां वटि बहितर उन्हनि जी हुई टेक्निकली, बहितर तव्हांजा ॿिज हुया, बहितर इनपुट हुई, त उहा तव्हांजी 100 मण ते पहुची वई। टाइम साॻियो हाणे तव्हांजी वधी वई, जेको तव्हांखे फसल मिलियो उनजा तव्हांजा पैसा वधी विया। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि सिर्फ़ु मां हिन में एड करियां त तव्हां जेका ज़रई सुधारण वारी ॻाल्हि कई न, वॾा ज़मीनदार एतिरा सियाणा अथव। ही ज़रई सुधारा जेके थिया आहिनि न, उन्हनि में बि उन्हनि जे हारियुनि जे नाले ते उहे हारी जेके उनजा जद्दी पुश्ती हारी आहिनि, बल्कि ग़ुलाम आहिनि, उन्हनि जे नालनि ते इहे 16 एकड़ 25 एकड़ ज़मीन उन्हनि जे नालनि ते आहे ऐं उन्हनि खां हुननि रजिस्ट्रियूं कराए पाण वटि रखे छॾियूं। हींअर जेकॾहिं तव्हां टेक्निकली ॾिसंदो न त उन्हनि जे नाले ते आहे, हारी जे नाले ते आहे, किरट जे नाले ते आहे, काडेर जे नाले ते आहे, खबड़ जे नाले ते आहे, ग़ुलाम रसूल जे नाले ते आहे। पर उहो खणनि केरु था पिया, उहे वॾा माण्हू, छो त ताक़त में उहे वेठा आहिनि। दाऊं असां वरी गवर्नमेंट ते इन करे असां करियूं था त जेको इहो कुझु करे सघे थी उहा गवर्नमेंट करे सघे थी, उहा करे कोन थी पई। इन्हनि खे फ़ाइदा जेके आम माण्हू ते पहुचनि, पूरी दुनिया में ईअं कोन्हे को। पूरी दुनिया में हिकिड़ो तव्हां कानून कढो था, जनरलाइज़ कयो था, उनखे इम्प्लीमेंट कयो था। असां वटि कानून त ठहे थो, इम्प्लीमेंट कोन थो थिए। जेकॾहिं थिए थो न त उहो जनरलाइज़ कोन थो थिए। इहे प्रॉब्लम्स आहिनि असांजा। ऐं ॾिसो, जेकॾहिं तव्हां आम माण्हू खे तव्हां सिर्फ़ु इन सां गॾु तव्हांजी ज़रात सां गॾु हिकिड़ो वॾो लाइव स्टॉक जो हिसो आहे, तव्हां छो नथा माण्हुनि खे ॾियो त हू कैटल फार्मिंग कनि। उहो जेको नंढो ज़मीनदार आहे, जेको 25 एकड़ वारो आहे, उनखे तव्हां थोरो ज़मीन नथो पोखे सघे त उनखे लाइव स्टॉक में लॻाए छॾियो न, उन सां गॾो अची वेंदो न। त हुन जेकॾहिं 2 एकड़ ते गाहु खाए छॾियो, हाणे हुन 10 या 15 ढोर अची विया, त उन मुंहिंजा हुनजी इनकम थींदी पई न, जनरेशन थींदी पई न। हाणे इहे सभु शयूं आहिनि। हिकु त तइलीम तव्हांजी घटि आहे, आम माण्हू वीचारे जी उहा कैपेसिटी जेका परचेसिंग आहे उन हारी जी उहा घटि आहे। सपोर्ट कोन्हे का। जेकॾहिं सपोर्ट मिले थी न भई, असां वरी ॾिसो अचूं था तनक़ीद ते न, जेकॾहिं हारी कार्ड वाकई एज़ इट इज़ जेको चवनि था न, उन हिसाब सां जेकॾहिं हीउ इस्तेमालु कनि आम माण्हू खे, आम ग्रोवर खे फ़ाइदो पवंदो। पर हीउ कंदा कोन, सिर्फ़ु वरी पंहिंजनि माण्हुनि खे ॾींदा ऐं उहे हिकिड़े क़िस्म जी बिराई बि हूंदी। मथां इलेक्शन्स अचनि थियूं पयूं, उन में कुझु न कुझु बाबा तव्हांखे छा मिलियो सिहत कार्ड, तव्हांखे छा मिलियो हारी कार्ड। अहिड़े क़िस्म जा टैक्टिस सिर्फ़ु पंहिंजो पाण खे हुकूमत खे इंट्रैक्ट करण जे लाइ रखनि था, आम माण्हुनि जे भले जे लाइ कोन रखनि पिया। इहा बदकिस्मती आहे। हींअर मुंहिंजो हिकिड़ो नंढो जेको आहे सो सुवालु आहे काज़ी साहिब खां, त पुछंदसि काज़ी साहिब खां त हींअर रिसेंटली असांजे प्रोग्राम लास्ट प्रोग्राम में असां ॻाल्हायो हो शाहनवाज़ ॾहाणी जे बारे में, जॾहिं हुनजी परफॉर्मेंस पंहिंजी शो कई हुई, बांग्लादेश सां खेलियो हो। त उन खां पोइ असांजी इहा डिमांड हुई त हिते सिंध में जेको आहे सो नंढनि बहिराड़ियुनि में ऐं ॻोठनि में क्रिकेट खे जेको आहे सो आम कयो वञे ऐं क्रिकेट जे फैलाव जे लाइ गवर्नमेंट सतह ते
कुझु कोशिशूं कयूं वञनि। त हींअर रमीज़ राजा सां जेका वज़ीर आला जी मुलाक़ात थी आहे उहा ॾाढी हौसला अफ़ज़ा आहे ऐं हिकिड़ी तमामु ख़ुशि आहिनि ॻाल्हि आहे त उन्हनि इन क़िस्म जी जेको आहे सो मुलाक़ात करे हिकिड़ो इनिशिएटिव वठण जी कोशिशि कई आहे। ऐं काज़ी साहब खां हिन बारे में वधीक जेको आहे सो पुछणु चाहींदसि त इहा केतिरी जेका आहे सा इम्प्लीमेंटेबल आहे या उन मां असां जेके आहिनि से ख़ुशि आहिनि त जेको आहे सो हिकिड़ो नतीजो कढी सघूं था त छा इहा वाक़ई बि प्रैक्टिकली जेका आहे अॻिते जी ॻाल्हि थींदी या न। जी बिल्कुलु सीएम साहब जो इहो क़दम साराह जोॻो आहे जेको हू रमीज़ राजा सां मिलियो आहे त असां क्रिकेट खे कीअं बहितर बनायूं ऐं सखर में पंहिंजी टीम ठाहियूं ऐं हैदराबाद में जेको PCB जे अंडर में तव्हांजो नियाज़ स्टेडियम आहे उन खे बहितर पोज़ीशन में आणियूं त जीअं उते वरी बैन अल-अक़वामी मुक़ाबला कराए सघूं। अच्छा, सीएम साहब ख़ुदि क्रिकेट जो सुठो रांदीगर आहे त उहो शायदि हुनखे इहो ख़्यालु बचे थो त असांजे जेके सिंध जा जेके नौजवान आहिनि ऐं ॿाहिरनि में वीचारा वेस्ट थियनि था पिया उन्हनि खे छो न प्रोमोट कजे। पोइ हिकिड़ो ही जेकॾहिं चाहे PCB हिन कुझु वक़्तु पहिरीं कयो हुयो त वञी हंटिंग प्रोग्राम कंदा आहिनि ॿाहिरनि में वञी तहलके लेवल ते त छोकिरा घुराए वठंदा आहिनि ऐं जेका उन्हनि जो पोटेंशियल आहे उनखे ॾिसी वठंदा आहिनि। अहिड़े क़िस्म जी जेकॾहिं थिए थी पई ऐं असां उमेद इहा था कयूं त हू कंदा, मतिलबु असां उन्हनि खे इहो ॾियूं था हिकिड़ो एज ॾियूं था त जेका हुननि ॻाल्हि कई आहे उनखे इम्प्लीमेंट कंदा त असां वटि पोटेंशियल इलाही आहे ऐं उहो पोटेंशियल निकिरी ईंदो। उनजी जेकॾहिं थिए उनजी सरपरस्ती थिए न त तव्हांखे हिकिड़ी बहितर टीम मिलंदी ऐं उहे या डिवीज़न लेवल ते हुजनि या डिस्ट्रिक्ट लेवल ते हुजनि पंहिंजा मुक़ाबला कंदा। अच्छा, गेम कहिड़ी बि आहे न उन में तव्हांखे मेरिट करणी पवंदी त उहो तव्हांजी ग्राउंड ते ख़बर पइजी वेंदी आहे तव्हांजो छोकिरो खंयो आहे उहो मेरिट ते खंयो आहे या उन में सिफ़ारिश लॻाई आहे। त इहो तव्हां जेकॾहिं ही गवर्नमेंट सिंध इहो क़दम खणे थी पई ऐं रमीज़ राजा सां गॾिजी ऐं वञी हंटिंग प्रोग्राम कनि था ऐं टीमूं ठाहिनि था पिया, इंतिहाई ख़ुशानंद आहे। ऐं असांजो प्रोग्राम जीअं असां तव्हांजी ॻाल्हि कई न त असांजे प्रोग्राम जी शायदि उन ख़बर पइजी वई आहे त असांजे हुननि कुझु न कुझु कान का हुननि रखी आहे त असां इहो बहितर करियूं सिंध जे ॿाराड़ी जी गेम्स ऐं स्पेशली क्रिकेट। वज़ीर आला मुराद अली शाह खे जेको आहे रिक्वेस्ट कंदसि त उहे जीअं क्रिकेट में छोकिरनि जो टीम्स ठाहींदा त उते छोकिरियुनि जो टीम्स ज़रूरु ठाहिनि छो जो असांजूं जेके नियाणियूं आहिनि उन्हनि खे बि पॉज़िटिव क़िस्म जूं एक्टिविटीज़ जेके आहिनि उन्हनि जी ज़रूरत आहे। जेकॾहिं छोकिरनि जे लाइ जंहिं बि रांदि जो बंदोबस्तु कयो थो वञे, जेतिरा स्टेडियम ठाहिया था वञनि या इंस्ट्रक्टर जेके आहिनि रखिया था वञनि या टीम्स ठाही थियूं वञनि उन सां गॾोगॾु पैरेलल जेके आहिनि से उहे रांदियूं छोकिरे जे लाइ ज़रूरु जेके आहिनि उन जो बंदोबस्तु कयो वञे। उमेदु आहे त असांजी इहा दरख़्वास्त जेका आहे वज़ीर आला ताईं पहुचंदी ऐं उन ते अमली क़दम खयो वेंदो। उमेदु आहे तव्हांखे अॼु जो सूरत हाल प्रोग्राम वणियो ऐं तव्हां जेकॾहिं असांजे प्रोग्राम खे ॾिठो आहे त नवां असांजा जेके व्यूअर आहियो त असांजे प्रोग्राम खे सब्सक्राइब कंदा, कॉमेंट ॾींदा ऐं असांखे पंहिंजी सजेशन ज़रूरु ॾींदा त असां अञा हिन प्रोग्राम में कीअं वधीक बहितरीन आणे सघूं था। अल्लाह